बिल्कुल हैदराबाद में गर्ल्स स्कूल में जेका हयात गर्ल्स स्कूल में जेका इवेंट थियो स्पोर्ट इवेंट जेका 3 ॾींहं रखी हुई आहे जंहिंमें सभिनि खां बहितरीनु जेका थिए थी स्पोर्ट इवेंट उहा हैदराबाद में मशहूरु हयात गर्ल्स स्कूल ऐं हयात गर्ल्स कॉलेज में बि थिए। उहा एक्टिविटियूं हिते जारी ऐं सारी आहिनि। हर साल इहे अहिड़ा प्रोग्राम रखंदा था रहनि। पेटारो कैडेट कॉलेज खां मिलण खां मुक़ाबिलो थींदो रहंदो आहे। हीअ फस्ट पोज़ीशन ते अचनि था ऐं मूं हिन खां पहिरियां बि हिते रिस्पॉन्स ॾिनो आहे। एजुकेशन जे हवाले सां हैदराबाद बोर्ड में मूं केतिरा प्रोग्राम अटेंड कया पर उन्हनि में बि पोज़ीशन होल्डर स्टूडेंट हयात गर्ल्स स्टूडेंट जा था अचनि। अचो त उन्हनि जो असांजो हयात गर्ल्स स्कूल जो प्रिंसिपल असां सां गॾु मौजूदु आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन जा स्टूडेंट कीअं आहिनि ऐं स्पोर्ट जे हवाले सां कीअं आहिनि एजुकेशन जे हवाले सां। जी सर। सभु खां अॻु में बिस्मिल्लाह रहमान रहीम। पर सभु खां अॻु में मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां त तव्हां हिन इवेंट खे कवर करण लाइ हिते आया आहियो। ॿी ॻाल्हि आहे त असांजो जेको इदारो आहे हुनजो असांजो डायरेक्टर प्रोफेसर वाहिद बख्श शेख उहो बि रिटायर्ड फ्रॉम कैडेट कॉलेज पिटारे में ऐं मां बि कैडेट कॉलेज पिटारे में रिटायर थियो आहियां। ऐं हिते असां इहो कयो आहे साईं जी कारकर्दगी सरबराही में। पोइ असां कोशिशि करे रहिया आहियूं त उहे शयूं असां हिते कयूं डिसिप्लिन वाइज़ जेके पिटारे में असां सिखी आया आहियूं। असां कोशिशि करे आया आहियूं त पिटारे में जेके शयूं थींदियूं आहिनि जिम्नास्टिक थींदी आहे पीटी थींदी आहे टाइकांडो थींदी आहे इहे सभु शयूं असां हिते कोशिशि करे रहिया आहियूं ऐं घणी हद तक असां कामयाबु थिया आहियूं। बल्कि कुझु एकेडमिक्स जेका आहे जंहिंमें बोर्ड रिज़ल्ट आहिनि असां सॼे हैदराबाद खे बीट कयो आहे ऐं कॾहिं कॾहिं त कैडेट कॉलेज पिटारे खां बि बहितर असांजो रिज़ल्ट आयो आहे। असां हिन खे मिनी कैडेट कॉलेज चऊं था छाकाणि जेके बि एक्टिविटीज़ आहिनि उहे असां हिते कराए रहिया आहियूं। पर असां एकेडमिक्स यानी पढ़ाई जे अलावा जंहिं शइ ते तमामु घणो ज़ोर ॾियूं था हुन में स्पोर्ट्स आहिनि गेम्स आहिनि स्पीचिस आहिनि डिबेट्स आहिनि डिक्लेमेशन कॉन्टेस्ट आहे ऐं क्विज़ कॉम्पिटिशन्स आहिनि स्पेलिंग बी आहे। यानी हर लेवल ते असां कोशिशि करे रहिया आहियूं त ॿारनि खे अॻिते छाकाणि जे ॿारु हिकु दफ़ो स्टेज ते अचे थो त उन में तमामु घणो कॉन्फिडेंस अचे थो ऐं कॉन्फिडेंस अचण खां पोइ ॿारु पंहिंजो पाण अॻिते वधे थो। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त हर फील्ड में जेकॾहिं बोर्ड रिज़ल्ट ॾिसंदो त असांजा ॿार उते तव्हांखे नज़र ईंदा। जेकॾहिं स्पीचिस में ॾिसंदो त तव्हांजा असांजा ॿार नज़र ईंदा। क्विज़ कॉम्पिटिशन आहे यानी जेके बि हिते वॾा इदारा आहिनि सभिनि में असां ॿारनि खे कॉम्पिटिशन लाइ मोकिलींदा आहियूं। एतिरे क़दुरु जो हिन साल कैडेट कॉलेज पिटारो में जेको डिक्लेमेशन कॉन्टेस्ट थींदो आहे बाइलिंगुअल उन में पूरे पाकिस्तान जा जेके मशहूरु इंस्टीट्यूशन्स आहिनि उहे ईंदा आहिनि। उनमें बि असांजे हिकिड़ी स्टूडेंट 3rd पोजीशन हासिलु कई आहे। ऐं हुन खां अॻु में जेको साल गुज़रिया हुनमें त चैम्पियंस ट्रॉफी असांजी हुई। यानी इंग्लिश में बि असांजे ॿार तमामु सुठी परफॉर्मेंस ॾिनी ऐं उर्दू में बि त कोशिशि करे रहिया आहियूं। ऐं इहो ई मक़सदु आहे त असां जेके ॿार वञनि पिया उहे असांजी तारीफ़ कंदा आहिनि उन जे करे ॿार असां वटि अचनि था। ऐं असांजे डायरेक्टर साहिबु तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ी नई ब्रांच असां खोले रहिया आहियूं लतीफ़ाबाद में 9 नंबर में इंशा अल्लाह ताला। उन में बि अच्छा सभु खां वॾी ॻाल्हि थींदी आहे जेके एम्प्लॉयर आहे हुनजी मोहबत ऐं केयर जेको उहो पंहिंजे स्टाफ जे करे थो। इहा ॻाल्हि जेका माण्हू में डेडिकेशन डिवोशन ऐं जो जज़्बो पैदा करे थो। तंहिंजे करे मां टीचर बि महिनत कनि था। यानी तव्हां हाणे ॾिठो त शेख वाहिद बख्श शेख साहिबु 25,000 मैनेजमेंट जे लाइ पोइ जिम्नास्टिक जो कोच आहे टाइकोंडो जो कोच आहे इन सभिनि जे लाइ तव्हां ॾिसो धारदार 4-4, 5-5 हज़ार रुपया इनाम ॾिनो आहे। या 25,000 पंहिंजी जाइ ते पर इंडिविजुअल बि साईं इनाम ॾिनो आहे ऐं ट्रॉफीज़ वग़ैरह त तमामु घणियूं आहिनि। त एनकरेजमेंट ॿारनि जी थिए थी ऐं उन जे करे ई इहो इदारो अॻिते वधे थो। बाक़ी तव्हांजी दुआ बि आहे छाकाणि त बग़ैर दुआ जे कम में नथो। दवा त असां करे पर दुआ बि खपंदियूं ऐं तव्हां जहिड़े माण्हुनि जी दुआऊं असां सां आहिनि त इंशा अल्लाह ताला असां वधीक
अॻिते वेंदासीं। थैंक यू वेरी मच। सर तव्हांजे हिसाब सां हयात गर्ल्स कॉलेज ऐं हयात गर्ल्स स्कूल जे ॿारनि कहिड़ो मोटिवेशन ॾिनो जेको तव्हां चओ था केतिरो परसेंटेज ॿार आया आहिनि तइलीम जे हिसाब सां ऐं स्पोर्ट जे हवाले सां अॻियां आया आहिनि? मोटिवेशन इहो आहे त तव्हां ॾिसो असांजो ॿारु रेगुलर ईंदो आहे, पंक्चुअल हूंदो आहे। रेगुलर जेको ॿारु ईंदो आहे मोकल न कंदो आहे हुनखे 5,000 रुपया इनाम ॾींदो आहे 100% अटेंडेंस ते हर टर्म में ॾींदा आहियूं। ठीकु आहे। हुनखां अलावा असां एक्स्ट्रा कोचिंग क्लासिस बि कंदा आहियूं ॿारनि जी 9th 10th 11th 12th जी। कोशिशि कंदा आहियूं त ॿारनि खे तयारु करायूं ऐं सुठो रिज़ल्ट अचे। ऐं पेरेंट्स पाण असांजी जेका महिनत आहे उहा ॾिसनि था, मुतासिर थियनि था ऐं उहे बि असां सां ताउन करे रहिया आहिनि, जंहिंजे करे ई असांजो स्कूल जो रिज़ल्ट वग़ैरह तमामु सुठो अची रहियो आहे। ॿियो हयात गर्ल्स स्कूल ऐं हयात गर्ल्स स्कूल जा जेके स्टूडेंट आहिनि गर्ल्स में उन्हनि खे तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु था चाहियो त अॻियां पंहिंजी एक्टिविटी कीअं जारी ऐं सारी रखो ऐं स्पोर्ट जे हवाले सां एक्टिविटी ऐं एजुकेशन जे हवाले सां? सही ॻाल्हि आहे त 12वीं क्लास पास करण खां बाद पोइ असांजा तमामु घणा स्टूडेंट जेके आहिनि मेडिकल में वञनि था, इंजीनियरिंग में वञनि था, यूनिवर्सिटी ऑफ सिंध में वञनि था ऐं उते बि वञी मां ॾिसां थो त हुन ॿारनि मां घणा सुठा डिबेटर थियनि था। असां ॿुधंदा आहियूं त फलाणे ॿार खटी हाणे माहिरा इक़बाल आहे हिकिड़ी असांजी स्टूडेंट जेको महिरान में आहे उहो बि डिबेट खटी आहे। हुनखां अॻु में बि छोकिरियूं आहिनि उन्हनि बि वधी अॻिते तमामु घणो पंहिंजो नालो कयो आहे ऐं उन नाले सां गॾु जेको आहे सो असांजो नालो बि थिए थो, असांखे बि ऑनर मिले थी। उहे ऑनर रुॻो उन्हनि जे लाइ न आहे, माइटनि जे लाइ बि आहे, टीचरनि जे लाइ बि आहे ऐं इदारे जे लाइ बि आहे। त उन जे करे मोटिवेशन आहे ॿारनि खे। ऐं शेख साहब असांजो वाजिब शेख साहब जो आहे सोचींदो रहंदो आहे त मां ॿारनि जे लाइ छा कयां त उहे ॿार अॻिते अचनि। हिन लाइ मां चवां थो असां स्पोर्ट्स जेके हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां त असां पिशावर ताईं मोकिलियो आहे। हीअं पिशावर में नेशनल गेम थिया हुआ, तव्हांखे यादि हो, उते असांजी हिकिड़ी छोकिरी उते कॉम्पिटिशन जे लाइ वई बोर्ड जी टीम जे हिसाब त तंहिंजे करे जिते बि अच्छा असांजो उते घणो करे ट्रेन जो टिकट ॾींदा आहिनि ऐं उहो बि आम। पर शेख साहब चयो मां आम तरह सां मुंहिंजे ॿार खे न मोकिलींदुमि, असां एयर कंडीशन बुक कराईंदा आहियूं। यानी हेतिरे क़दुरु जो जेकॾहिं न हुजे त ॿाहिरि साईं चए थो मां एयर में मोकिलींदुसि ॿार खे हुते, पर कंफर्टेबल करे मोकिलींदुसि। इन जे करे स्पोर्ट में हिते इलाही इवेंट हुया, पर अॻिले साल जेको तव्हांजो स्पोर्ट इवेंट थींदो हुन में ख़ासि ॻाल्हि कहिड़ी ईंदी? हाणे हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे त तव्हां ॾिसो त हिकिड़ी मोटर साइकिल हली ॿार ते, इहो एडिशन आहे, गुज़र दफ़ा न हो। हाणे उहो चवे थो त इनशा ताला अॻिते वधी मां हिन खां बि वधीक इहो कंदुसि टाइकोंडो ऐं जिमनास्ट वारो जो आहे त शायदि जीप ॿारनि जे मथां हलाई सघे ॾेखारे, इहो हुनजो आहे। त तव्हां ॾिसंदो इनशा ताला इहे जेको आहे असांजो इरादा आहिनि अलाह कामयाबु कंदो, तव्हां दुआ कयो। थैंक यू, अस्सलाम वालेकुम। ठीकु आहे रहमान रहीम। असांजे हयात स्कूल में जूनियर हुजनि या सीनियर हुजनि, असांजूं टीचरूं ऐं हिन में स्पोर्ट जा जेके असां वटि आहिनि तमामु महिनत सां उनखे सेखारींदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह। ऐं असांजी एजुकेशन बि माशाअल्लाह A1 आहे ऐं असांजो फस्ट सेकेंड हमेशह पोज़ीशन असांजी खणे था। तइलीम सां कटे जेका पंहिंजी खेलनि में बि तमामु हद खां वधीक जेको सो असांजी जेके पोज़ीशन वग़ैरह खणंदियूं आहिनि ऐं माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह असां वटि एक्टिविटीज़ जेका काफ़ी थिए थी हयात पब्लिक स्कूल में। ऐं माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान डिक्लेमेशन थींदो आहे तॾहिं बि फस्ट सेकेंड असांजो माशाअल्लाह कैंडिडेट्स खणी वेंदियूं आहिनि। ऐं ऑल पाकिस्तान डिक्लेमेशन में बि अहिड़ी तरह सां असांजे लाड़काणे में बि खणी आया, किरड कॉलेज पिटारो में बि असांजी नियाणियूं खणी आयूं। ऐं एजुकेशन बि माशाअल्लाह असांजा प्रोफेसर बि असांजो वाहिद बख्श शेख साहब जेको तमामु महिनत कराए थो ऐं एप्रिशिएट बि करे थो जेके फस्ट सेकेंड जेके इहे छोकिरियूं उनखे प्राइज़ सां बि नवाज़े थो ऐं उनजे टीचर्स खे बि पेरेंट्स उनखे प्राइज़ वग़ैरह ॾींदो आहे। ऐं ॿारनि तमामु हद खां वधीक जेके से पंहिंजो उनमें तइलीम में ऐं उनमें हर चीज़ में मेंटेनेंस ऐं पंहिंजो उनमें डिसिप्लिन में बि माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह तमामु A1। असां ॾाढा ख़ुशि आहियूं ऐं तव्हांजी वॾी महिरबानी ऐं जेको सो तव्हांजी ओपिनियन वरिती। थैंक्स सो मच सर।
स्कूल के स्टूडेंट या स्पोर्ट के हवाले से केड़ा रिस्पॉन्स मिलिया तव्हांखे? माशाल्लाह तव्हां ॾिठो हूंदो त मतलब फर्स्ट सेकंड भी आया आहिनि असांजे कैंडिडेट्स हर असांजो हर ॾींहुं पीरियड होंदो है माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह स्पोर्ट्स जड़ा उन में टोटली जेतरी गेम्स आहिनि उहे जेके वॉलीबॉल जो पंहिंजो हाँ टेबल टेनिस भी है पंहिंजो अहिड़ी तरह से जेतिरियूं भी गेम्स वग़ैरह आहिनि हर में डेली जो पीरियड होंदो है उन में तमाम हद का मेहनत था कनि थी ऐं उन सां जेके उनजा इंस्ट्रक्टर भी आहिनि माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह उन सां कठे उनजो महिनत कराईंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह। सोची ये जरिए स्टूडेंटन के केड़ो मैसेज ॾियण था चाहियो स्पोर्ट जे हवाले से? स्पोर्ट के अलावा स्पोर्ट जेके स्पोर्ट्स है इहो त हिकिड़ो एक्सरसाइज भी है माशाल्लाह उन सां जेको सो दिमाग़ भी कमु करे थो ऐं फ्रेश भी रहे थो त इहा त सभिनी खे चवंदो जेतिरे भी स्कूल आहिनि कॉलेज भी आहिनि उन में जेको सो स्पोर्ट में ज़्यादा दिलचस्पी वठनि ऐं महिनत कनि ऐं उन जे लाइ सिहत ऐं तंदुरुस्ती जे लाइ बहितर आहे। मेरा नाम मोहम्मद अनीस खान है, मैं यहाँ पर प्रोफेसर हूँ और मैं 9वीं और 10वीं जमात का कोऑर्डिनेटर भी हूँ और स्पोर्ट्स का इंचार्ज भी हूँ पूरे हयात सिस्टम का। तो ये हमने प्रोग्राम तय किया था कि हम मुसलसल 3 दिन ये रखेंगे एक्टिविटीज़ ताकि बच्चे जो है मुसलसल 3 दिन इसमें आएँ, पेरेंट्स आएँ और इससे उनको एंजॉय करें। और इसको हमने पढ़ाई से हटकर शाम के वक्त रखना इसलिए तरजीह दिया कि क्लासें इनकी ज़ाया ना हो, क्लासें भी चलती रहीं दिन में और शाम में ये अपनी स्पोर्ट्स की तैयारियां भी करते रहे। और इसके साथ साथ जो है ना मैं ये कहूँगा कि ये स्पोर्ट्स की एक्टिविटीज़ अभी हमारी ख़त्म नहीं हुई हैं, अभी हमारा एक मरहला और बाकी है, वो 9वीं और 10वीं जमात के स्पोर्ट्स होंगे। उसके बाद 11वीं और 12वीं के भी होंगे, वो हमारे अगले महीने जनवरी में हमने प्लान किए हुए हैं। तो इंशाल्लाह और भी ज़्यादा इससे बेहतर करेंगे। अभी इसमें कुछ चीज़ें हमने नई इंट्रोड्यूस कराई हैं, उसमें ख़ास तौर से अभी आप देखेंगे एक इवेंट स्केटिंग वाला जो इससे पहले हमने यहाँ नहीं किया, मोटरसाइकिल के साथ स्केटिंग होगी। ये एक आपके लिए भी एक नया इवेंट होगा, जब यहाँ देखेंगे तो आप भी इंजॉय करें। ये गवर्नमेंट की तरफ से भी और पूरी दुनिया के जितने भी स्कूल हैं उसमें ये होना लाजमी है। ये उनके हुकूमत के प्लान का हिस्सा है हर मुल्क में कि स्पोर्ट्स का तालीम के साथ साथ खेलों की सरगर्मियाँ और एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ जिसको हम कहते हैं, यानी कि तकरीरें वगैरह, क्विज़, ये भी। क्योंकि इंसान की जो ग्रूमिंग होती है वो 3 तरह से होती है, उसमें जिस्मानी नशोनुमा, ज़हनी नशोनुमा, ये दोनों चीज़ें शामिल होती हैं। तो जिस्मानी नशोनुमा के लिए खेल होने बहुत ज़रूरी है। जो स्टूडेंट हैं उनसे आपको स्पोर्ट के हवाले से क्या मोटिवेशन है? बहुत ज़्यादा तवक्कुआत हैं। अभी हमारे जो बोर्ड ने ट्रायल लिए हैं तो उसमें हमारी बच्चियाँ सिलेक्ट हुई हैं ताइक्वांडो के लिए, बास्केटबॉल के लिए, जो पेशावर में होने वाली चैम्पियनशिप उसमें शिरकत के लिए जाएंगी हमारी बच्चियाँ। स्पोर्ट के हवाले से बच्चे बहुत ज़्यादा पार्टिसिपेट करते हैं, बड़े शौक़ से हिस्सा लेते हैं और उसको वक्त भी देते हैं। हम बच्चों की तैयारियां कराते हैं, उसके लिए हमने प्रॉपर इंस्ट्रक्टर रखे हैं। हर जो भी गेम हो आपने देखा होगा उसके इंस्ट्रक्टर साथ में होते हैं। अब ये ताइक्वांडो, ये अभी स्केटिंग होगा, इसके इंस्ट्रक्टर साथ में इनके। तो हर गेम का हमने प्रॉपर इंस्ट्रक्टर भी रखा हुआ है ताकि उनको सही तौर पर ट्रेनिंग दी जा सके। जी बिल्कुल, अगर हयात गर्ल्स कॉलेज जो डायरेक्टर अगर मौजूद है, अचो तो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त जेके हिते हयात गर्ल्स कॉलेज में स्पोर्ट जा जेके प्रोग्राम थिया ऐं एजुकेशन जा हिते प्रोग्राम थींदा था रहनि, त अॼु हिते स्पोर्ट जो प्रोग्राम मौजूद आहे। अचो तो उन हवाले सां साईं सां ॻाल्हि ॿोल कयूं, हिन में छा चवणा? जी सही बेटे, एक्चुअली सॉरी सिंधी जिसमें बोलिए आप। प्रोफेसर वाहिद बख्श शेख, डायरेक्टर हयात गर्ल्स कॉलेज एंड स्कूल। तव्हांजो जेको सवाल आहे स्पोर्ट्स जे हवाले सां, अॼु असांजो टियों ॾींहुं आहे स्पोर्ट्स जो। पहिरों ॾींहुं नर्सरी ऐं KG में जो स्पोर्ट्स डे सेलिब्रेट थियो। कल्ह जेको आहे सो जूनियर ब्रांच जो 1 to 8 हुयो। अॼु हिन मेन ब्रांच जो गर्ल्स जो 4 to 8 हुयो। हक़ीक़त इहा आहे त चूंकि मां पोयनि 42 सालनि खां टीचिंग सां
एसोसिएट रहियो आहियां। टीचिंग मुंहिंजो हिकिड़ो खून जो हिसो बणिजी चुको आहे ऐं मूंखे इहो बुक्स बि पढ़िया आहिनि, ॾिठो बि आहे, तजुर्बो बि आहे त फिज़िकल मेंटली फिटनेस जेका आहे उन खां सवाइ किताबी तालीम नाकाफ़ी आहे। किताबी तालीम सां गॾोगॾु फिज़िकल तालीम हुजणु खपे। निसाबी तालीम पंहिंजी जाइ ते आहे, गैर निसाबी तालीम जंहिंमें एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ थी थियनि, लिटरेरी एक्टिविटीज़ थी थियनि, स्पोर्ट्स थी थियनि, उन इहे ॿार जे लाइ अॻियां वधण लाइ तमामु अशद ज़रूरी आहे। बाक़ी मुंहिंजो जेको ख़्यालु आहे त असां हिन फील्ड में बराबरि जो हिसो वठाईंदा आहियूं ॿारनि खे ऐं एजुकेशन सां गॾोगॾु करे एक्टिविटीज़ ते बि पूरी तवजो ॾींदा आहियूं ऐं ओड़े तरीक़े सां तयारु कंदा आहियूं। तव्हां ॾिठो हूंदो त गर्ल्स मथां जेको आहे सो मोटर बाइक राइड थी ऐं अहिड़ा ॿिया घणा इवेंट आहे जेके चया वेंदा आहिनि त गर्ल्स लाइ इहे मुमकिन न आहिनि। अॼु मुंहिंजे स्टाफ उहो मुमकिन करे ॾेखारियो, मुंहिंजे ॿारनि मुमकिन करे ॾेखारियो, मुंहिंजे पेरेंट्स मूंसां तावन कयो, जिन इजाज़त ॾिनी त भली इन जे मथां बाइक हलायो ऐं असां पंहिंजूं पूरियूं मयस वठी उहो बि टारगेट अचीव कयोसीं। इरादो इहो आहे त इनशाअल्लाह अॻियनि 2 सालनि में मुंहिंजो जेको टारगेट आहे जीप मूंखे जेका आहे सा ड्राइव करणी आहे 12 मथां, उहो बि ॾींहुं इनशाअल्लाह ईंदो जंहिं इहो मुंहिंजो इहो ख़्वाब बि मुंहिंजो पूरो थींदो। मतिलबु ॿार खे मां चाहियां थो हर तरीक़े सां जिस्मानी मज़बूत कयां उनखे। साईं हिते त इलाही इवेंट प्रोग्राम थिया आहिनि स्पोर्ट जे हवाले सां। असां हिते इलाही खां व्यूज़ वरिता, उन्हनि जो चवणु हुयो त पेटारो कैडेट कॉलेज सां गॾो गॾु हीअ बि पोजीशन होल्डर अचे थो। इन हवाले सां तव्हां स्पोर्ट हवाले सां छा था चवणु चाहियो? इहे वाक़ई अचनि था? ॾिसो, मां तव्हांखे अर्ज़ु कयो त जेकॾहिं तव्हां अकेडमिक साइड ते ईंदव त अल्हम्दुलिल्लाह हयात हमेशह पंहिंजी पोज़ीशन हिट कंदो रहियो आहे। सेकेंडरी लेवल ते बि, हायर सेकेंडरी लेवल ते बि, प्री मेडिकल में बि, प्री इंजीनियरिंग में बि ऐं साइंस जनरल में बि, इहे पंहिंजे जाइ। प्लस असां बिलीव कंदा आहियूं एजुकेशनिस्ट रेशियो ऑफ A1 ऐं A ग्रेड जो जेको हयात जो माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह स्टाफ जे तावन सां, टीचर्स जे तावन सां हिन महिल असां तमामु डीप हिट करे चुका आहियूं ऐं तमामु वॾो रेशियो आहे असांजो, जंहिं ते मूंखे फ़ख़ुरु आहे इहो। हाणे हिकिड़े पासे तव्हां एजुकेशन पर्पज़ अची था कयो, ॿिए पासे स्पोर्ट्स ऐं लिटरेरी एक्टिविटीज़ ॾेई तव्हां ॿार खे जेको आहे सो मेंटल कैलिबर प्रोमोट था कयो ऐं इहो ई वजह आहे जो इन्हनि ॿारनि खे असां क्लास 1 खां ॾियूं था, तॾहिं वञी इहे बोर्ड में बि पोज़ीशन खणनि थियूं। अॻियां बि जेके कॉम्पिटिशन्स यूनिवर्सिटी एजुकेशन लाइ, उन खां पोइ बि प्रैक्टिकल लाइफ में बि इहे शयूं उन्हनि खे वॾे इस्तेमालु ऐं कम जूं रहनि थियूं। नहीं स्पोर्ट का हटी करे थोरो जे असां हयात जे एजुकेशन हवाले सां अचूं त असां त हयात गर्ल्स कॉलेज जा इलाही प्रोग्राम अटेंड किया, पर असां बोर्ड ऑफ फी जेका रिज़ल्ट अनाउंसिंग थी आहे न, उहा 2 खां 10 सालनि ताईं असां हुते हुयासीं मौजूदु। त उन्हनि में बि एक्टिविटी ते A1 फर्स्ट पोजीशन, सेकेंड पोजीशन ते हयात गर्ल्स कॉलेज जा स्टूडेंट था अचनि। इन हवाले सां छा चवणु आहे? तव्हां ॿार खे कहिड़ी एक्टिविटी कराईंदा आहियो एजुकेशन जे हवाले सां? साईं, हाणे तव्हां इन मां अंदाज़ो कयो त जॾहिं इम्तिहान वेझा थींदा आहिनि त मुंहिंजा जेके टॉप 10 ॿार हूंदा आहिनि उन्हनि खे मां एक्स्ट्रा कोचिंग अलॻि ॾींदो आहियां 2 महीना आफ्टर क्लासिस। उन्हनि खे ब्रेक ॾेई करे उन्हनि खे बकअप कंदो आहियां, छो जो मूंखे इहा उमेद हूंदी आहे इन्हनि में त दे मस्ट टेक पोज़ीशन्स। ऐं बॉटम 10 खे बि ॾींदो आहियां त जीअं फेल्यूअर वारे कॉलम खां निकिरी वञे। इन जे लाइ क्लास, फैकल्टी, इन्वायरमेंट प्लस फैसिलिटीज़ ऐं जेका मां चाहींदो आहियां, जेका मूंखे ज़हर लॻंदी आहे, उहा आहे एब्सेंस। उन ते मां पूरो कंट्रोल रखंदो आहियां त ॿारु मुंहिंजो एब्सेंट न रहे। ऐं हयात गर्ल्स कॉलेज जे प्रिंसिपल असांखे चयो आहे त जेका डायरेक्टर साहिबु आहे उहा हर ॾींहं में ॾींहुं सोचंदो थो रहे त आउं स्टूडेंटनि लाइ छा करणु चाहियां। ठीकु आहे, इन हवाले सां तव्हांखे नई पैगाम कहिड़ी था ॾियणु चाहियो तव्हां पंहिंजे स्टूडेंटनि खे? साईं, मुंहिंजो इहो पैगाम रहियो आहे, मुंहिंजो इहो पैगाम आहे, मुंहिंजो मक़सदु आहे ऐं इहो इनशाअल्लाह मक़सदु मां कंहिं हद ते कयो आहे, पर इहो पूरो कंदुसि इनशाअल्लाह अल्लाह ताला जी रहमत सां ऐं स्टाफ जे तावन सां। मूंखे गर्ल्स एजुकेशन स्प्रेड करणी आहे 1, ॿियो मूंखे गर्ल्स खे जाॻाइणो आहे त पुट जाॻो। हाणे अॻियां तमामु ॾुखियो वक़्तु थो अचे, पाण खे एतिरो तयारु कयो त जीअं उन ॾुखे वक़्त सां मुक़ाबिलो करे सघो। ऐं इहो ई तव्हांखे हुन मां बि मिलंदो बोर्ड जे रिज़ल्ट्स मां, त
त ओवरऑल में बि ॾिसंदो त बॉइज़ गर्ल्स खां काफ़ी पोइते आहिनि जंहिंमां ख़बर पए थी त हाणे गर्ल्स में एजुकेशन जी अवेयरनेस अची चुकी आहे ऐं इन खे असां थोरो अञा वधाइण था चाहियूं त जीअं गर्ल्स खे पंहिंजो हक़ पंहिंजो मुआशिरे में सोसाइटी में मिले जंहिंजे लाइ मूंखे तकलीफ़ आहे त हुननि खे उहो पूरो नथो मिले। ऐं हयात गर्ल्स स्टूडेंट तव्हां कुझु मुख़्तलिफ़ अहिड़ा स्टूडेंट ॿुधायो जेके तव्हांजा हितां पास आउट थी जीअं वॾे लेवल ते पहुता ऐं हयात गर्ल्स कॉलेज जो नालो रोशन कयो अथनि। पुट मां त सम्झां थो त जिते वञा थो न, अच्छा हाणे ज़ाहिर आहे त फेसिस त मूंखे यादि रहनि था, नाला यादि कोन था रहनि, पर जिते वञा थो ऐं जेकॾहिं मां किथे बीठो आहियां ॿिए सां त उते उहो हयातियन पहुची थो वञे। सर अस्सलाम वालेकुम सर, तव्हां सुञातो असांखे? पोइ जॾहिं फेस साम्हूं थो अचे त रिकलेक्ट थिए थो पियो। कई जॉइंट ते मां इहे ॾिठो आहे त मुंहिंजे हयातियंस इन वेरियस कैपेसिटीज़ पंहिंजियूं रिस्पॉन्सिबिलिटीज़ पंहिंजे क़ौम लाइ मुल्क लाइ परफॉर्म कनि थियूं पयूं, डिस्चार्ज कनि थियूं पयूं। जी बिल्कुलु, तव्हां ॾिठो त हयात गर्ल्स कॉलेज में स्पोर्ट इवेंट थी घुरियो। असां उन ते असां प्रोफेसरनि सां, प्रिंसिपल सां, स्टूडेंट सां ऐं स्टूडेंटनि जे पेरेंट्स सां बि असां ॻाल्हि ॿोल कयोसीं ऐं हिते जा जेके जजिस वग़ैरह हुया उन्हनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कयोसीं। उन्हनि जो चवणु हुयो त हयात गर्ल्स स्कूल सफ़ा बहितरु स्कूल आहे, ज़बरदस्त एक्टिविटी जे हवाले सां बि बहितरीनु स्कूल आहे ऐं एजुकेशन जे हवाले सां हिननि हिकिड़ो ॿियो कैंपस बि खोलियो आहे जेका लतीफ़ाबाद में कैंपस आहे। इन चकर इंशाअल्लाह असां उन में बि ज़रूरु वेंदासीं जेका उन जी वेलकम डे थींदी। असां हिते स्टूडेंटनि खां इहो परफॉर्मेंस ते पुछियो आहे त तव्हां जेका स्पोर्ट रांदि हिते खेॾो था इहा कहिड़ी एक्टिविटी आहे, तव्हां कहिड़ो पोज़ीशन हासिलु कयो, अहिड़ियूं एक्टिविटियूं थियणु घुरिजनि या न थियणु घुरिजनि ऐं हिते जा ॿार सभु तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस कयो अथनि स्पोर्ट जे हवाले सां। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच टीवी हैदराबाद। जी सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।